मीरपुर बठोरे मां निसार अहमद चांडियो लिखनि था, ज़िंदगी ख़ुशियुनि ऐं ॾुखनि जी रांदि आहे। सो हर इंसान खे पंहिंजे हिसे जी ख़ुशी ऐं ग़म मिलंदा ई रहनि था ऐं मौत बरहक आहे। इन खां को बि इनकार नाहे। केरु केतिरी ज़िंदगी जीअंदो, इहा ॼाण त सिर्फ़ु उन धणी पाक खे ई आहे जेको हिन काइनात जो ख़ालिक़ आहे। पर कंहिं वक़्तु ज़िंदगी में अहिड़ा बि लम्हा ईंदा आहिनि जिन जा घाव सदियुनि ताईं ताज़ा रहनि था। मीरपुर बठोरे वेझो मोहब्बती माग ॻोठ मुश्ताक चांडियो जे सरसब्ज़ पटनि ते जनम वठी ज़िंदगी जी शुरूआत कंदड़ मुंहिंजो मोरनि जहिड़ो सौट, जेको कचहरियुनि जी रौनक समेत दिल जो दिलबर माण्हू हो, हिन ज़िंदगी में हमेशा समाजी वर्कर तौर ग़रीब माण्हुनि जी ख़िदमत कई हुई। हर कंहिंसां मुर्की मिलण वारो ऐं निहायत ई कुर्ब ॾींदड़ शख़्सियत हुई। नए साल जी शुरूआत 1 जनवरी 2020 जी इहा अभागी शाम, जॾहिं पाछा लाड़े छॾिया हुआ ऐं चेटी चंड बि उभरी मथे आयो हो, उन वक़्तु असां सभु सौट सख़्त सी हुजण जे करे मच ॿारे जॾहिं कचहरी करे रहिया हुआसीं त उते सौट अब्बास अचे थो। सभिनी सां हाल अहिवाल कंदे बाबा वॾे खे चवे थो, मुंहिंजी ज़मीन जी खेड़ी लाइ सुभाणे ट्रैक्टर मूंखे ॾिजो त आउं ज़मीन में चेट जी पोखाई करियां। बाबा बि उनखे ट्रैक्टर ॾियण लाइ हाकार कई हुई। पोइ बसि राति देर ताईं असां कचहरी कंदे ऐं उते पंहिंजे दोस्तनि सां पिणु फ़ोन ते ॻाल्हाईंदो हर कंहिंखां हाल अहिवाल वठंदो रहियो। ऐं इहे आख़िरी कालूं हुयूं संदसि दोस्तनि खे शायदि उनखे पंहिंजी डिघी निंड जा ओञाण पइजी चुका हुआ ऐं संदसि कचहरी डिघी देर ताईं हलंदी रही। हू हर हिक सां ख़ुशगवार मूड सां कचहरी कंदो ऐं खिलंदो रहियो। कचहरी ख़त्म कंदे सभु पंहिंजे पंहिंजे घर वञी सुम्हूं था। सियारे जी डिघी राति ऐं तेज़ हवा सां सुसट कंदी पोएं पहर में वञे थी। अञा फजर जी अज़ान ई मस आई हुई जो मुंहिंजे घर जे दरवाज़े ते को माण्हू लगातार रोअंदो रहियो ऐं उन आवाज़ ॿुधण खां पोइ छिरकजी पंहिंजे बिस्तरे मां निकिरी दीवार ते लॻल घड़ियाल ते नज़र कयमि त 5:15 जो टाइम हो। डोड़ी वञी दरवाज़ो खोलियमि त चाची हां उॾारींदड़ रड़ियूं कंदे मूंखे चवे थी त निसार, अब्बास असां खां हमेशह लाइ विछड़ी वियो आहे। इहो ॿुधी ज़मीन पेरनि हेठां निकिरी वई ऐं दिल जी धरती दुबी वई। यकीन बि कोन पिए आयो त इहा ॻाल्हि सची आहे, पर चवंदा आहिनि त मौत ऐं महिमान जो को टाइम मुक़ररु कोन्हे। दिल में बाह जा ओला भड़कण लॻा हुआ। अखियूं सावणी मींहं जीअं वसी रहियूं हुयूं। घर जो पूरो माहौल माताम में बदिलजी वियो। पंहिंजो पाण संभाले लुड़कनि जे नारनि खे उगंदे ऐं सुॾकंदे सौट अब्बास जे घर वयसि, जिते पिणु माताम मतल हो ऐं सौट अब्बास जा 2 पुट ऐं हिकु न्याणी ऐं संदसि घरवारी पट कुटींदे ओचंगारू ॾींदे पूरे माहौल खे सोगवार करे छॾियो हो। बसि पोइ रब जी रज़ा सम्झी सौट अब्बास खे सवें अखियुनि सां 2 जनवरी 2020 ते धरती जी गोद में गहरी ऐं मिठी निंड सुम्हारे छॾियो। अॼु बि जॾहिं सभई सौट कचहरी कंदा आहियूं
त सौट अब्बास जी यादि अची दिलि में वाहे रखंदी आहे ऐं नेण रोअण बिना रही न सघंदा आहिनि। मार पवई मौत जो अणमुदाइतो आहीं, मार पवई मौत जो अणमुदाइतो आहीं। घाई अहिड़ा घोट जंहिंजी मुद न हुई मरण जी।